द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। कायनात जी हर कुंड में पड़ाडो, पड़ाडो मतलब मोट खाधल आवाज़। कायनात जी हर कुंड में पड़ाडो डीजल ॿोलीअ जो आहे छो अकाल। हिते जंहिं अकाल जो ज़िक्र आहे उहो आहे सिंधी भाषा। घर तव्हांजे जंहिं ते हक़ु सभिनी सिंधियुनि जो। मुमकिन त आहे ॻाल्हि, बसि आज़ू चाहत ज़रूरी आहे। मुमकिन त आहे ॻाल्हि, बसि आज़ू चाहत ज़रूरी आहे। ॿियनि सिंधियुनि वांगुरु आहे इहो ई वसो तव्हांजो। रहंदी बेमक़सद बिना वाक़फ़ियत वारी उमिरि समूरी। रहंदी बेमक़सद बिना वाक़फ़ियत वारी उमिरि समूरी। जुड़ियो जो न डीजल ॿोलीअ सां नातो तव्हांजो। कंदव यादि अचण वारे वक़्त जे कंहिं पल में। चवणु हक़ीक़ी सच हो सुर्गवासी आज़ादु सचल जो। कंदव यादि अचण वारे वक़्त जे कंहिं पल में। चवणु हक़ीक़ी सच हो सुर्गवासी आज़ादु सचल जो। कायनात जी हर कुंड में पड़ाडो डीजल ॿोलीअ जो आहे छो अकाल घर तव्हांजे जंहिं ते हक़ु सभिनी सिंधियुनि जो। जंहिं ते हक़ु सभिनी सिंधियुनि जो। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।